आलमी सतह ते मीडिया के अंदर, तोड़े पंहिंजो अकेडमिया के अंदर, तोड़े थिंक टैंक्स के अंदर, तोड़े जो है हुकूमती सतह ते जो इहो एनवायरमेंट जो मामलो आहे या क्लाइमेट चेंज जो मामलो आहे उन्हीं जो स्पेस वधंदो पियो वञे, मूवमेंट्स भी वधीक स्ट्रॉन्ग पियो थियनि। सांगी साहब खां पुछूं था, सांगी साहब हिन साल इहो जेको ट्रेंड पुराणो आहे पर उहो हिन साल उनमें असांखे वधीक नज़र आयो। उन COP 28 एॾो वॾो बूटो कोन बारियो, उहो बूटो कोन बारियो, पर छाकाणि जो इन पोयां वॉइस माण्हुनि जो वधियो आहे। मतिलबु त तव्हांखे हिते पाकिस्तान जे अंदरि, पंहिंजे नंढे खंड जे अंदरि, यूरोप में, अफ्रीका में, इवन अमेरिका में, उते बि इहे सभु जेके आहिनि से मूवमेंट्स उथनि पियूं, जंहिंमें उन्हनि जा 3-4 हिकिड़ा मेजर हुआ आहिनि। हिकिड़ो त इहो त भई हिन धरती जे ॻोल्हे खे बचायो, ॿियो इहो आहे त भई इन में जेको दरिया आहिनि, जेके जबल आहिनि, जेके बि हिते जा वण ॿूटा आहिनि, सभु इन खे तव्हां बचायो। ऐं साॻिए वक़्तु उन्हनि जो इहो बि आहे त भई जेके तव्हां हिते मां ज़मीन मां जहिड़े तरीक़े सां मिनरल्स कढो था, ऐं उन स्पेसिफिकली उन में कोल जो वॾो हिकिड़ो हू आहे जंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी किराए आहे, त भई इहो जेको वधीक कार्बन इमिनेट करे थो, इन मां निकिरे थो, जंहिंजे नतीजे में सॼो माहौल ख़राबु थिए थो।